मां वटि प्रोफेसर आया मुख्तलिफ यूनिवर्सिटीज़ जा 17-18 प्रोफेसर लेक्चरर्स हा कायदे अवाम यूनिवर्सिटी, शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी, शहीद मोहतरमा बेनजीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी उनमें जेका 16-17 प्रोफेसर लेक्चरर्स हा ब हिंदू हा। मां हैरान थियुस, मां चयो ख़ैर त आहे, कीअं आया आहियो तव्हां? उस्ताद आहियो, प्रोफेसर हो, लेक्चरर हो। उन्हनि चयो साईं हिकिड़ो कमु आहे उनजे लाइ आया आहियो। मां चयो ॿुधायो। चई साईं कमु इहो मां सम्झमि त को उन्हनि जे नौकरीअ जो मसइलो हूंदो, यूनिवर्सिटी जो मसइलो हूंदो, को इदारे जो मामलो हूंदो। मां चयो ख़ैर त आहे, कहिड़ो मसइलो आहे ॿुधायो? त उन्हनि अल्लाह खे गवाह बणाए थो चवां, ख़त्मुल क़ुरान जी तकरीब है, उन्हनि मूंखे चयो उनमें हिंदुनि चयो त साईं कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में तेज़ीअ सां ॿारनि खे अल्लाह जो बाग़ी बणायो पियो वञे त रब छा है, अल्लाह छा है, अल्लाह नाले जी काई शइ नऊज़ बिल्लाह कोन्हे। दुनिया पंहिंजे लेखे थी हले, थकाव जे नतीजे में दुनिया ठही आहे। हे अल्लाह मौलविन जी बकवास है, मौलविन जा ख्यालात हैं। कोई अल्लाह कोने, कोई रब कोने, कोई हिन कायनात के खल्कीदड़ कोने। चई साईं मेहरबानी करे न ते आवाज़ उथारियो, न त मुस्तक़बिल में हे यूनिवर्सिटी ऐं कॉलेजनि में पढ़ंदड़ ॿार जेका डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा, डीसी एसपी कमिश्नर थींदा, वज़ीर ऐं मुशीर थींदा, ये अल्लाह जे रसूल जा बाग़ी थी करे निकिरंदा।